सिंध जे अॻूणे IG एडी ख्वाजा लाइ चयो पियो वञे त जॾहिं सिंध में पुलिस जी कारकर्दगी सवालिया निशान ते हुई ऐं पुलिस कखु भञी बीणो न कयो हो, तॾहिं जॾहिं सूबे जी जाग्राफाई हदुनि में धाड़नि ऐं फुरनि जो राॼ हो ऐं ॾाढे जी लठ खे 52 मथा वारी सूरत हाल हुई, तॾहिं एडी ख्वाजा रुॻो पुलिस वारे महकमे में फ़र्ज़ शनासी जो नओं रूह फूकियो, पर घणे भाङे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में अमुन बि करायो, जंहिंजो मिसाल सिंधु दरिया जे गड़ी तेगो वारे कचे वारे इलाइक़े में पुलिस ऑपरेशन मांबे ॾेई सघिजे थो। गॾोगॾु एडी ख्वाजा पारां जॾहिं जेकबाबाद में मातमी जलूस ते हमिलो थियो या शिकारपुर में इमाम बारगाह ते आपघाती हमिलो थियो, तॾहिं एडी ख्वाजा जो बर वक़्तु पहुचणु ऐं मामले जी गहराई सां जांच करण में पंहिंजे फ़र्ज़नि जी अदायगी करण में संदसि अॻियां अॻियां रहण वारो किरदारु बि साम्हूं आहे। इन खां सवाइ खानपुर में आपघाती बमबार खे पुलिस आम माण्हुनि जी मदद सां पकड़ियो, तॾहिं बि अॻूणे IG सिंध पारां वाक़े वारे हंधि पहुचणु ऐं पुलिस जी दादरसी करणु तोड़े खे हिमथाइण में किरदारु अदा करणु साराह जोॻो कमु हो। न सिर्फ़ु एतिरो पर एडी ख्वाजा जे शानदार कमनि में मेरिट जी बुनियाद ते NTS टेस्ट ज़रिए 20,000 पुलिस अहलकारनि जी भर्ती ऐं गॾोगॾु भर्तियुनि मुतलिक़ हिकु पॉलिसी ॾियण सां गॾु हुन सीनियर ऑफिसरनि तोड़े अहलकारनि मुतलिक़ बि पॉलिसी साज़ी वारे मामले में मसवदो तयारु कयो। एडी ख्वाजा पुलिस वारे महकमे में सीनियर ऑफिसरनि खे मुनज़िम पिणु कयो। हुन पंहिंजे मुख़्तसिर वक़्त में 282 इंस्पेक्टरनि खे DSP जे उहिदनि ते प्रोमोट कयो, जॾहिं त 870 सब इंस्पेक्टरनि खे इंस्पेक्टरनि जो दर्जो ॾिनो। एडी ख्वाजा जे IG तौरु मुख़्तसिर वक़्त में संदसि ॾिहाड़नि में पहिरियों भेरो पुलिस वेलफेयर बोर्ड जो बुनियादु पियो। पुलिस लाइ फंड वधाया विया ऐं शहीद अहलकारनि जे वारसनि लाइ 20 लखनि मां वधाए 50 लख कया विया। एडी ख्वाजा जे दौर में ई IT कैडर सिंध पुलिस में मुतारिफ़ करायो वियो, ड्राइविंग लाइसेंस में बहितरी आंदी वई ऐं पूरी सिंध में रिपोर्टिंग रूम्स खोलिया विया। आम माण्हुनि लाइ शिकायत मर्कज़ खोलणु, ॾोहारियुनि जो रिकॉर्ड रखणु, CCTV कैमराउनि जो निज़ाम मुतारिफ़ कराइणु, 900 जे लॻभॻि शहीद थी वियल पुलिस अहलकारनि जे वारसनि लाइ कोटा मुतारिफ़ कराइणु, पुलिस अहलकारनि खे पाकिस्तानी फ़ौज जे जवाननि खां सिखिया ॾियारणु, 1000 जे लॻभॻि आर्मी जे अॻूणनि अहलकारनि खे CPEC सिक्योरिटी यूनिट में भर्ती कराइणु, अक़लियतुनि जे तहफ़ुज़ लाइ पुलिस खे ख़ासि हिदायतूं ॾियणु जहिड़ा कम ऐं संदसि कारनामा ॻणाए सघजनि था। एडी ख्वाजा मुख़्तसिर वक़्त में न रुॻो इन हद ताईं पुलिस वारे महकमे खे ठीकु करण लाइ ज़िम्मेवारियूं अदा कयूं, पर गॾोगॾु कराची ऑपरेशन में पिणु रेंजर्स जे जवाननि सां गॾिजी सिंध पुलिस साराहींदड़ किरदारु अदा कयो, जंहिंजो मिसाल हथियारनि जी वॾी खेप पकिड़जण मां बि ॾेई सघिजे थो त गॾोगॾु ॾोहारियुनि ख़िलाफ़ु असराइतनि उपावनि मां बि ॾेई सघिजे थो। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हिकु ईमानदार ऐं फ़र्ज़ शनास ऑफिसर खे अहिड़े नमूने रस्ते तां हटायो वियो ॼण त हिननि समूरनि मामलनि में संदसि को बि किरदारु ई न हो। ॾिठो वञे त पीपल्स पार्टी जी हुकूमत जेका सिंध में ख़ासि तौरु शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ क़ाइमु थी, तन ॾिहाड़नि में सिंध जे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह खे बेअख़्तियार वॾो वज़ीर सम्झियो वेंदो हो। तन ॾिहाड़नि में बि आम राय हुई त सूबे अंदरि हड़ई मामला पोइ चाहे उहे वज़ारतुनि जी मटासटा जा हुजनि या कनि उहिदनि ते मुक़ररनि जा हुजनि, पर फ़ैसिला फरियाल टालपुर, ज़ुल्फ़कार मिर्ज़ा, अवेस मुज़फ़र, हाजी अली हसन ज़रदारी ऐं ॿियनि जी मंशा मुताबिक़ थींदा हुआ ऐं सैयद क़ाइम अली शाह साहिबु सिर्फ़ु हिकु अलामती किरदारु वांगुरु वॾ वज़ारत जो अख़्तियार धणी सम्झियो वेंदो हो। जॾहिं पीपल्स पार्टी जे हाणोके ॾिहाड़नि में क़ाइम अली शाह जी तब्दीली थी ऐं मुराद अली शाह जी वॾ वज़ारत ते आमद थी त तन ॾिहाड़नि में बि चूंडियल चेयरमैननि खां सूबाई मुख़्तलिफ़ खातनि ते मुक़ररनि जा अख़्तियार संदनि ई हवाले हुआ। सिंधवासी इहो बि चङे नमूने ॼाणनि था त आपाशी जे कलमदान ते वज़ारत हूंदे मामला अली हसन ज़रदारी जे हवाले हुआ। फिनांस जा मामला शकीब कुरैशी पे संभालिया। घरू खाते ते वज़ारत हिकु माण्हू जे हवाले हुई त मामला 3 माण्हू पे हलाया। अहिड़े नमूने ॾिठो वञे त तालीम वारे खाते में सेक्रेटरी तालीम फज़लुल्लाह पेचू सबबु को बि वज़ीर वज़ारत वठण लाइ तयारु ई न हो ऐं इहे रिपोर्टूं पिणु आहिनि त सिंध हुकूमत जे इंतिज़ामी मामलनि में सियासी मुदाख़लत सबबु 2016 जे सॼे साल दौरान सेक्रेटरी सतह जे कामोरनि जूं बदिलियूं जारी रहियूं आहिनि। सॼे साल दौरान थींदड़ तकड़ियुनि बदिलियुनि ऐं मुक़ररुनि जे नतीजे में को बि कामोरो कंहिं खाते में 3 महीननि खां वधीक अरसो टिकी न सघियो आहे। बोर्ड ऑफ रेवेन्यू, घरू खाते ऐं सिहत खाते में सभिनी खां वधीक मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं ऐं सिंध हुकूमत जी इंतिज़ामी मामलनि में सियासी मुदाख़लत सबबु साल 2016 जे सॼे साल दौरान सवाइ तालीम ऐं आपाशी खाते जे बाक़ी समूरनि खातनि में सेक्रेटरी सतह जे कामोरनि जी तकड़ियुनि बदिलियुनि ऐं मुक़ररियुनि जो सिलसिलो जारी रहियो आहे, जंहिं सबबु केतिरनि ई खातनि में इंतिज़ामी बहिरान हिन वक़्त ताईं जारी आहे। हिन समूरी सूरत हाल खां पोइ एडी ख्वाजा जे मोकल ते वञण वारनि ॻाल्हियुनि में बि अहिड़े ई क़िस्म जी कार ऐं कार्रवाई नज़र अचे थी। चवण में त सैयद मुराद अली शाह सूबे जी जाग्राफियाई हदुनि में अख़्तियार धणी आहे, पर एडी ख्वाजा जे मामले में रिपोर्टूं आहिनि त खेसि उहिदे तां हटाइण लाइ पीपल्स पार्टी जे को चेयरमैन आसिफ़ अली ज़रदारी जे दोस्त ऐं बिज़नेस पार्टनर
अनवर मजीद जो किरदारु आहे। एडी ख्वाजा खे ज़बरदस्ती मोकल ते मोकिलण वारी असुल कहाणी हीअ आहे त सिंध जे अॻूणे घरू वज़ीर डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जी शुगर मिलनि ॾांहुं वेंदड़ कमंद खे रोकण लाइ अनवर मजीद पारां बदीन जे SSP अब्दुल क़यूम पिताफ़ी, जेको PP अॻवान सरदार अहमद अली पिताफ़ी जो पगदार पुटु आहे, उन जी मदद सां कमंद मिर्ज़ा जी शुगर मिलनि तरफ़ नेण खां आबादगारनि खे रोकियो हो। जंहिंखां पोइ जॾहिं इहो मामिलो एडी ख्वाजा जे इल्म में आयो त संदसि पारां सख़्तु नोटिस वरितो वियो ऐं बदीन जे SSP पारां अनवर मजीद खे निमाणाईअ सां समूरो सरबस्तो अहवालु ॿुधायो वियो त IG सिंध पारां खेसि ॿिया हुकुम ॾिना विया आहिनि, जंहिं करे हू ॾाढा परेशान आहिनि। हिक तरफ़ अनवर मजीद पारां कारोबारी नुक़सान जो बोझ हल्को करण लाइ ऐं ॿिए तरफ़ SSP जे ॾुखो ईंदड़ लहजे ते अनवर मजीद साहब जी कावड़ जो गर्मी पद वारो कांटो होश जा हड़ई कांटा ॻाढ़ा करे वेठो ऐं संदसि पारां एडी ख्वाजा खे फ़ोन करे सख़्तु जुमलनि जी ॾेवट कई वई। जंहिंखां पोइ ई सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं पीपल्स पार्टी जे सरकरदनि पारां एडी ख्वाजा जी न ॾिनल मोकल मंज़ूर करे खेसि घर भेड़ो कयो वियो। एडी ख्वाजा मामले ते जेतोणीकि हिन वक़्त ताईं सिंध जो वॾो वज़ीर वज़ाहतूं ॾींदे थकिजे नथो ऐं पीपल्स पार्टी जो ख्वाबनि जी दुनिया में मस्तु रहंदड़ सीनियर सियासतदान बि साॻिया ई सुर आलापे रहियो आहे। जॾहिं त वफ़ाक़ी घरू वज़ीर चौधरी निसार पारां एडी ख्वाजा जी जबरी मोकल मामले ते PP सरकार ते सख़्तु तनक़ीद कई पई वञे ऐं सिंध जे IG खे जबरी मोकल ते रवानो करण ख़िलाफ़ हाणे त पूरी सिंध में बि एहतजाज शुरू थी वियो आहे। तॾहिं हिन वक़्तु सोचण जो सुवालु इहो आहे त बाख़्तियार वॾे वज़ीर जी बेअख़्तियारी वारो सिलसिलो सिंध जे सूरनि लाइ अॻूणे वॾे वज़ीर जहिड़ो ई हिन वक़्त ताईं छो आहे ऐं पीपल्स पार्टी पारां इनफ़रादी ऐं वापारी नातनि करे इंतिज़ामी मुक़ररियुनि ऐं बदिलुनि करे इदारनि खे ग़ैर मुस्तहकम करणु ऐं इदारनि में झोल पैदा करण वारो सिलसिलो केसीं ताईं जारी रहंदो। असां सम्झूं था त सिंध खे एडी ख्वाजा जहिड़े ईमानदार पुलिस ऑफिसर जी घुरिज आहे। तंहिं करे इनफ़रादी मुफ़ादनि खां मथां उथी सोचणु खपे ऐं सिंध जे मुफ़ादनि जी हासिलात लाइ पीपल्स पार्टी खे इनफ़रादी मुफ़ादनि जी क़ुर्बानी ॾेई नवां मिसाल क़ाइमु करणु खपनि त जीअं पूरे सूबे जी जाग्राफ़ियाई हदुनि में अमुन सुख ऐं शांती वारे ख्वाब जी साबिया मुमकिन बणिजी सघे।